अस्सलाम वालेकुम। मां आहियां आसमा भुट्टो। जीअं त तव्हां सभिनी शहदाद कोट वासियुनि जे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे त शहदाद कोट तव्हांजे पंहिंजे शहर में हिकिड़ो रेस्टोरेंट खुलियो आहे। रेस्टोरेंट बि चई सघूं था, उनखे होटल बि चई सघूं था। उहो गोल्ड स्टार जे नाले सां खुलियो आहे, जंहिंजा ऑनर आहिनि जान शहवाणी ॾाढू बिरोई। तमामु बहितरीनु उहो शख़्स आहे ऐं उन साफ़ सुथरो हिकिड़ो रेस्टोरेंट खोलियो आहे जंहिंमें हर क़िस्म जा खाधा, बहितरीनु खाधा तव्हांखे उते मिली सघनि था ऐं रहाइश जे लाइ ज़बरदस्त रूम, साफ़ सुथरा रूम, प्राइवेसी, सिक्योरिटी ऐं उते हर इंतज़ाम तव्हांखे साफ़ सुथरा मिलंदा। फैमिली जे लाइ रहाइश आहे त ॾाढा सुठा उन्हनि जा रूम आहिनि ऐं उन खां अलावा शहदाद कोट में फर्स्ट टाइम पहिरियों दफ़ो अहिड़ो होटल खुलियो आहे जिते रहाइश गाह आहे, त ॾाढो सुठो होटल आहे ऐं उनजा खाधा मां सम्झां थी शहदाद कोट, कंबर, आसपास जा गड़ी खेरो जेतिरा बि इलाइक़ा आहिनि उन्हनि जा जान शहवाणी वारनि जा पंहिंजो मशहूरु आहिनि। ॾाढा सुठा उन्हनि जा खाधा आहिनि। गोल्ड स्टार जे नाले सां होटल आहे। त मां तव्हां सभिनी खे चवंदसि हिकु दफ़ो अचो त इनशाला तव्हां बार बार उन रेस्टोरेंट ते ईंदव। ज़रूरु अचिजो। गोल्ड स्टार रेस्टोरेंट एंड होटल।